वफ़ाक़ी काबीना कंहिं बि रियासत मुख़ालिफ़ मार्च के सख़्ती सां मुंहुं ॾियण जो फ़ैसिलो करे छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास पीटीआई जे लांग मार्च दौरान भञ ऐं तशद्दुद जी जांच लाइ कमेटी जोड़ी वई। वफ़ाक़ी वज़ीर शरीक इजलास बाद ब्रीफिंग ॾींदे घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त मार्च जे आड़ में वफ़ाक़ ते हमलो कयो वियो। हथियारबंद जथनि पुलिस खे यरगमाल बणायो। जथनि खे रोकियो वियो त पुलिस ते फायरिंग कई वई। पीटीआई मार्च जो को बि सियासी मक़सद न पर रत जी रांदि खेॾणु हुयो। ही फितनो ऐं फ़साद मार्च हुयो। ख़ैबर पख्तूनख्वा जी पुलिस खे ॾोहारनि जे लक्षण में शामिल कयो वियो। सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते 3 कलाकनि अंदरि जलसेगाह तयारु कयो वियो। इमरान खान जो फ़सादी टोलो मुल्क में फ़साद ऐं इंतिशार पखेड़णु चाहे थो। इमरान खान 100 सैकड़ो न पर 200 सैकड़ो गोलियूं हलाइण आयो हो। बिजली जी अघ में ₹3.99 वाध। नेपरा सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी जी दरख़्वास्त ते बिजली ₹3.99 महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट जे मद में बिजली जे अघनि में वाध जी मंज़ूरी ॾिनी वई। रेलवे पुलिस ट्रेन में कराची जी औरत सां ज़्यादती केस जे 8 जाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। लाहौर में आईजी रेलवेज़ ऐं डीआईजी रेलवेज़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जंहिं ट्रेन में वाक़ियो पेश आयो आहे उहा निजी कंपनी हलाए रही आहे। औरत मुल्तान में पंहिंजे मुड़ुस सां मिलण आई हुई। ज़करिया एक्सप्रेस में औरत सां ज़्यादतीअ वारे वाक़े में 3 जाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। वाक़े जो केस दाख़िल आहे। जाबदारनि जी डीएनए टेस्ट कई पई वञे। मंशियात केस में घरू वज़ीर राणा सनाउल्ला ते फ़र्द जुर्म 25 जून ते लागू कई वेंदी। अदालत घरू वज़ीर खे 25 जून ते तलब करे वरितो। लाहौर जे मंशियात जे ख़ात्मे वारी अदालत लिखत में हुकुम जारी करे छॾियो। राणा सनाउल्ला जे प्रॉपर्टी ऐं बैंक अकाउंट्स खोलण जी दरख़्वास्त ते बि अदालत एंटी नार्कोटिक्स फोर्स खां जवाब तलब करे वरितो। पाबंदी पयल टीटीपी अणॼातल मुदे लाइ जंग बंदी करे छॾी। ज़रियनि मूजिब पाबंदी पयल तंज़ीम जी जंग बंदी 3 मई ते ख़त्म थी वई हुई। काबिल में पाकिस्तानी वफ़द ऐं पाबंदी पयल तंज़ीम में ॻाल्हियुनि बाद अणॼातल मुदे ताईं जंग बंदी कई वई। ज़रियनि मूजिब पाकिस्तान ऐं पाबंदी पयल टीटीपी में ॻाल्हियुनि जो ईंदड़ दौर जून में थींदो। इमरान खान मुल्क लाइ ख़तरो बणिजी वियो। पंजाब जे सूबाई वज़ीर अता तारिड़ चयो आहे त इमरान खान जो लांग मार्च ॾिफेड़ खां सवाइ कुझु बि न हुयो। इमरान खान ॿीहर आयो त रस्ता रोक कई वेंदी। पुलिस अहलकारनि खे तशद्दुद जो निशानो बणायो वियो।
शहरनि खे सहूलियतूं फराहम करण हुकुम जी पहिरीं अवलियत आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद नादरी शाह सूबे में रेस्क्यू 1122 जी सर्विस जो इफ्तिताह कंदे चयो आहे त पहिरें मरहले में 11-22 सर्विस तहत 50 एम्बुलेंसूं रोडनि ते हूंदियूं। 11-22 सर्विस जूं 6 स्टेशन क़ाइमु कयूं वियूं आहिनि। सर्विस जूं स्टेशनूं कराची ऐं लाड़काने में हूंदियूं। सिंध में पाणी खोट बाबति ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो आहे त सिंध खे हिसे जो पाणी न ॾिनो वियो। सिंध में पाणी खोट सबबि ज़राअत मुतासिर थी। हिन साल पाणी जो बदतरीन बहरान कर खणंदो। इमरान खान डी चौक जो भगोड़ो आहे। फॉल ऑफ इमरान इन डी चौक थी चुको आहे। सिंध समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त आइन टोड़ींदड़ अदलिया जी तौहीन जा ॾोहारी सुप्रीम कोर्ट खां कहिड़े मुंहं सां ऐं छा घुरी रहिया आहिनि। अदालती कुल्हो इस्तेमाल करण जी कुदी साज़िश बि फितने ऐं फ़साद माच जियां नाकाम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 3 ॾींहनि जे दौरे ते अॼु तुर्की रवानो थींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तुर्क सदर रजब तैयब एर्दोग़ान सां वनवाननि मुलाक़ात बि कंदो। जारी कयल पधरनामे मूजिबि मुलाक़ात में ॿितरफ़नि लाॻापनि, इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़ैर जी ॾे वठि कई वेंदी। ॿिन्ही अॻवाननि जी मुलाक़ात खां पोइ वफ़द सतह ते ॻाल्हियूं थींदियूं। ॿिन्ही मुल्कनि जा सरबराह मीडिया खे गॾियल ख़िताब पिणु कंदा। तुर्क कंपनियुनि जा सरबराह बि वज़ीर आज़म सां मुलाक़ात कंदा। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी तुर्की पहुची वियो। अंकरा जे गवर्नर वासिफ शाहीन परॾेही वज़ीर जी हवाई अॾे ते आजियां कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अंकरा जे गवर्नर विच में मुलाक़ात दौरान गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते जेको हमिलो थियो आहे, असां सभु कलम धणी हुन सां गॾु आहियूं। हीउ तमामु ग़लति अमल आहे। इंसाफ़ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, छो त हीउ ग़रीब मिसकीन माण्हुनि जो आवाज़ आहिनि। कराची जे शाहराह फैसल सीनियर सहाफ़ी ऐं धरती टीवी जे डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते हमले में मुलविस जाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई न थी। जाबदारनि जा साथरी सहाफ़ी नसीर गोपांग जे घर ॿाहिरां ब्लैक वीगो में चकर लॻाए पाड़े वारनि ऐं ॿारनि खां नसीर गोपांग जो घर ऐं दस पतो मालूम करे हिरासत करण लॻा। नसीर गोपांग ऐं ज़ोहिब काका ते हमले ख़िलाफ़ जामशोरो, बाडर, पेरूनमल ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। जाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। पीपल्स पार्टी जे एमपीए अली हसन ज़रदारी, सूबाई वज़ीर सईद गनी, मुर्तज़ा वहाब ऐं ॿियनि धरती टीवी जे न्यूज़ डायरेक्टर नसीर गोपांग ते हमले जी मज़म्मत करे छॾी। एमपीए अली हसन ज़रदारी जो नसीर गोपांग खां मामले जा तफ़सील मालूम कया। एसएसपी ओभर कराची खे जाबदारनि ख़िलाफ़ तुर्त कार्रवाई जी हिदायत। घोटकी भरिसां मुसाफ़िर कोच कल्टी, 3 ॼणा फौत, औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिबि मुसाफ़िर कोच आज़ाद कश्मीर खां कराची अची रही हुई। ड्राइवर खे निंड अचण करे कल्टी थी। ठटे में माल जी भेल तां 2 धुरियुनि में झेड़ो, 1 ॼणो मारिजी वियो, 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया।
दल बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में माल जी भेल तां झेड़ो थी पियो। लठियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि महमूद दल मारिजी वियो ऐं 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया। मक़तूल जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। रियासिटी में हथियारबंदनि फायरिंग करे ॻोठाणे खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ माणक ख़ासकेली वासी अब्दुल लतीफ़ ख़ासकेली शादी तक़रीब खां वापसि ॻोठ अची रहियो हुयो त रस्ते में हथियारबंदनि मथसि फायरिंग कई। मक़तूल जे भाउ जो चवणु आहे त संदनि कंहिं सां बि दुश्मनी नाहे। संदसि भाउ खे बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे। ऐं दोदापुर वेझो फुर जी कोशिश ते मज़ामती हथियारबंदनि हिक ॼणे खे क़त्ल करे छॾियो। ॿियो ज़ख़्मी सोणो लोहर लाड़ीअ वटि हथियारबंदनि मोटरसाइकिल सवार अब्दुल लतीफ़ मंझो खे क़त्ल करे छॾियो। फायरिंग में मक़तूल जो दोस्त शान बिरोही ज़ख़्मी थी पियो। मक़तूल जो मढ़ ऐं ज़ख़्मीअ खे ॻढ़ी खैरो इस्पताल मुंतक़िल कयो वियो।